ये पागल तो कोन्हे? चई भाऊ मां ठीकु आहे। वरी उहोई सीट अञा ताईं मूंखे यादि आहे, पर्टिकुलर उन सीट ते वेही करे भई मां उहो ई पिक्चर ॾिसी 3 शो ऐं ॾिठा ईअं, हा हा। पोइ मूंखे सम्झ में आई हीउ छा चई रहियो आहे, कीअं करे रहियो आहे, कीअं एक्शन आहिनि हिन जा, कीअं हथ हलनि था। हीअ मूक अभिनय जो अॼुकल्ह पाण चऊं था हुनजो उपयोग करे रहियो आहे, त ख़बर कोन्हे भई हीअ माइंड वग़ैरह छा थींदी आहे। पर म्यूज़िक हुन सां गॾु हुनजी एक्टिंग, हुनजी भई मूवमेंट, मां चहिरो थी वियुसि। मां चयो वाह यार, जीअं पूरी थी डुकिस पंहिंजे ॾिसां त जीअं बाबा 3 शो आहे पूरा थी अञा छा करिणो आहे तोखे। अड़े मां हींअर ॻाल्हि कयां त मां साईं मुंहिंजा वार खड़ा थियनि था ॾिसो। मां चयो साईं पर मज़ो न आयो। मां त ज़रूरु अरे पोइ यादि आयो मूंखे त नौकरी ते वञिणो हो। ऐं तंहिं टाइम ते कॾहिं कॾहिं बस में वेंदासीं तॾहिं त मां साइकिल खणी वियोसि। पर जीअं थी करे त उते चई हुन देश पांडे करियो। चई क्या बात है मुंहिंजो, चई ओ टाइम तो पूरा आ गया। मां बोला भाई ये वही। चई तो कल से आने का नहीं, मुझे नौकरी हली भाई। चई आपको डिसमिस करते हैं, आपको मतलब अभी ये नौकरी भी आने का नहीं। भला अखर बहेरा का नहीं। मां चो नौकरी गई तो क्या हुआ, मुझे चार्ली चैपलिन मिल गया। चई कौन चार्ली चैपलिन? कुछ आके देख ले थिएटर पे कौन है। ऐं उन ॾींहं खां पोइ जेको हुन शो चढ़ियो आहे, माण्हू दारू जी बोतल पीअंदा आहिनि, नशो लही वेंदो आहे। हिन जो अञा ताईं मूंखे नशो लथो कोन्हे। ऐं बसि तव्हांजी ज़रा नवाज़ी आहे, अॼु ताईं इहो सही हले पियो। वाह साईं वाह, तव्हांजी ॻाल्हि ॿुधी त मतिलबु मूंखे अंदर में एॾी उमंग अची वई आहे त साईं उहो तव्हांजी नौकिरी हली वई, उन खां पोइ तव्हां अहिड़ो कहिड़ो स्टेप खयों, अॻिते जे लाइ कहिड़ो क़दम वधायो जो उन कनेक्शन में रहिया, एक्टिंग जे कनेक्शन में रहिया, तव्हां उन लाइ छा कयो साईं? साईं वॾी ज़हमत करणी पई, छाकाणि हीउ जेको एक्टिंग जो नशो आहे, पब्लिक तारियूं वॼाइनि तव्हांखे वधीक नशो चढ़े ऐं तव्हां हुनखे उन खां, छाकाणि साॻियो मोनोटनस एक्टिंग त करणी कोन्हे, ॾेखारिणो ई आहे वधीक। मां स्कूल जे ज़माने में तमामु सुठा अवार्ड्स खटिया, वरी हिते पोइ मूंखे लॻो न कुझु इन खां बि अञा वधीक करणु घुरिजे। सो मूं मुंहिंजा हिकु ॿ अज़ीज़ हुआ कॉलेज में, उन्हनि हिकिड़ो दयारामणी ऐं ॿियो मिस्टर टंडन। अच्छा। उन्हनि चयो अशोक तूं स्कूल में नाटक कंदो आहीं, कॉलेज में तूं फर्स्ट नंबर आयो आहीं, ही इंस्टीट्यूट आहे जेका एक्टिंग सेखारींदी आहे। अच्छा। पूना फिल्म इंस्टीट्यूट, मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग, पूना, इन में तूं अप्लाई कर। उन्हनि वीचारनि मूंखे उनजो सिलेबस घुराए ॾिनो ऐं सिलेबस मिलियो त मूंखे लॻो ॼण त मूंखे अलाए छा मिली वियो आहे। मां 100 दफ़ा त सिलेबस ॾिठो हूंदो, भरे करे पोइ हुन में लिखियलु हो भई तव्हांजा 2 फोटा खपनि, भई हिकिड़ो हीअं खपे, हिकिड़ो हीअं खपे, हिकिड़ो सिधो खपे। हाणे ज़िंदगी में कॾहिं फोटा पाण कढाया हुजनि, सो मां आयुसि फोटोग्राफर वटि। मां चयो भई हीअ ॻाल्हि आहे, भले व्यवस्था है। अरे ये कभी एक्टर बनना चाहेगा? मैं चो मरिया से, मुझे यार एक्टिंग सीखने के लिए जाना है, अगर आप निकाल सकते हैं। जी यार, इसीलिए मैं हंस रहा हूँ कि मैं भी एक्टिंग करता हूँ, तो मुझे तुम भी सागर टीला आर्ट स्टूडियो वालों हो पंहिंजो दोस्त उन्हें मस्ती कई सी। खैर फोटा करे मोकिलिया, उन फोटन में सिलेक्शन थी वई। वाह। मां भई जॾहिं मिलियो मूंखे त भई तूं हाणे ऑडिशन टेस्ट लाइ अच, ऐं ऑडिशन में पास थींदो त पोइ स्क्रीन टेस्ट लाइ, ऐं तंहिंखां पोइ मेडिकल टेस्ट, ऐं तंहिंखां पोइ तोखे एडमिशन। मां सभिनी में ऑडिशन लाइ जॾहिं मां वियुसि त फिल्म्स डिवीज़न जे अंदरि पेडर रोड ते ऑडिशन हुई। ऐं असां त पंहिंजे यूपी मां आया न हुआसीं, त ड्रेस ईअं कीअं हुई भई कोन, हाणे त पटियुनि जो फैशन आहे हिते पाईंदा आहिनि, तेल बेल भैया टाइप ऐं खड़ो तेल वापरींदासीं असीं। त
तो गेट ते ही उते मूंखे रोकी चई भाई भैया किधर जाने का है वरी शुक्र थी चई लॻे त शीला चई भई क्या बात है मुंहिंजो भई वो अंदरि ॾिठुमि त फिल्म सिटीज़न जे अंदरि घटि में घटि 1000-1500 माण्हू बीठा हुआ वाह मुझे भाई आज मेरा भी है ऑडिशन टेस्ट है जी जाओ जाओ वञा ॾिनई पर माना हिकरत भरे सां भई हर पद ते पाण खे ॼण केरु कीअं वेठो हुजे भई टोड़े वेही करे भई हीअं न कर हूअं न कर या भई मां चयो ठीकु आहे पाण खे त इहे सभु ऑब्स्टिकल आहिनि मुसीबतूं आहिनि हिननि खे पार करिणो ई आहे मां उते वेठुसि पोइ हाणे सभिनी खां पुछां जी आज हमारा इंटरव्यू है ऑडिशन टेस्ट है मां चयो ठीकु आहे ऑडिशन आहे पोइ हिकिड़ो पासे में वेठो माण्हू लंबो चौड़ो पतलो हिकदमि पर आवाज़ु ॾाढो मस्तु हिकदमि ऐं मां बि पासे में वेठोसीं ईअं सभु माण्हू वञनि 2 मिंटे में अचनि 3 मिंटे में अचनि 2 मिंटे में अचनि 3 मिंटे में अचनि भई ख़लासि भई एतिरो जल्दी स्पीड सां घटि में घटि मूंखे लॻे थो भई 500-600 माण्हुनि इंटरव्यू ॾेई छॾियो हूंदो जंहिंजी का सीमा न आहे मां चयो भई हाणे त पासे में चयो मूंखे जी जनाब आप कहाँ से हैं मुझे मैं कच्छ से आदिपुर से हूँ जी कच्छ डेजर्ट एरिया अच्छा जी वहाँ तो लोग काले होते आप गोरे कैसे हैं मैं भाई गोरा तो वैसे तो हम पाकिस्तान से हैं तो वहाँ तो सब गोरे लोग हैं सिंधी तो गोरे होते हैं जी अच्छा सिंधी है आप मुझे हाँ मुझे जी क्या नाम है मुझे अशोक आसवानी मुझे सर आप जी मैं भी इंटरव्यू देने के लिए आया हूँ मुझे आपका नाम जी रज़ा मुराद वाह रज़ा मुराद अच्छा यार ये आवाज़ मैंने कहीं सुनी है क्या आवाज़ भारी और पतलो एकदम ऐं जीअं माई मां पतलो सो पतलो हुयो हाणे इहा ॻाल्हि थो कयां मां 1968 जी तो वेठासीं इंटरव्यू ॾिनोसीं मूंखे चई हम तो सिलेक्ट हैं पासे में हिकिड़ो ॿियो वेठो मां चयोमांसि आपका नाम चई दीपक दर हाँ अॼुकल्ह वो किरण कुमार जे नाले सां ईंदो आहे अच्छा हाँ किरण ॿियो वरी पासे में वेठो मां चयो मां तोखे ॾिठो आहे किथे मां चयो मैंने आपको देखा है जी मैंने भी आपको देखा है जी आप कच्छ से हैं मुझे जी मैं भी कच्छ से हूँ विजय अरोड़ा वाह त असीं 4 ॼणा त पासे में वेठा हुआसीं बराबरि पोइ हुन में ही 2 ॼणा त सिलेक्ट ई हुआ छाकाणि एक्टरनि जे ॿारनि खे उहो जल्दी सिलेक्ट करे छॾींदा आहिनि हाणे जीअं मां स्टूडियो जे अंदरि वियुसि त पंहिंजी आदत न गुजराती में चंपल लाहे ॿाहिरि ऐं पोइ सभु नमस्ते कंदा नमस्ते मां ॾिसी करे वेठुसि थोरो अचरज लॻो नरगिस वेठी हुई आयुस जौहर वेठो जगत मुरारी वेठो जंहिंजो मां पढ़ंदो हुउसि ऐं इहो हिकिड़ो मुस्लमान हुन नालो भुलिजी थो वञा मूंखे चङी तरह उहो वेठो ऐं गजानन जागीरदार इहे सभु जेके वॾा कलाकार मां ॾिसंदुसि सभु उहे इंटरव्यू ॾियण लाइ वठण लाइ वेठा हुआ उन जीअं तव्हां पाण कीअं वेठा आहियो तव्हां त हीअ सभु ईअं वेठा हुआ जीअं तव्हां वेठा तीअं जीअं मां अची करे न भई ईअं वेही रहियसि नरगस मूंखां पुछियो कानपुर से मुझे नहीं आदिपुर से जी आदिपुर कच्छ मुझे आदिपुर कच्छ मूंखे पोइ लॻो शायदि भई बोड़ो न हुजां इन करे कानपुर चयो अथऊं मां सम्झी वियुसि हुनजी ट्रिक त आईएस जौहर तो ये एक्टर बनने के आया है और एक्टर बनते हैं क्या सर तब वरी गजानन जागीरदार चयो जी ड्रामा तैयार है मैं हाँ तैयार है आपने जो स्क्रिप्ट भेजी है मैंने वो याद करके आया हूँ जगत मुरारी मुशीर रहमान उन्हें चयो जी हाँ तो प्लीज़ आप दिखाएं तो मां ये मथे निहारियो त चिती न लभे अड़ी मां चयो ही त सोफ़ा पिया आहिनि ही पिया आहिनि छा मां पहिरियों दफ़ो त ज़िंदगी में स्टूडियो ॾिठो हीअ मथे निहारिया त लाइटूं पयूं आहिनि हू पयूं त चिती कोन्हे मां चयो हीअ कीअं थींदो हूंदो माना इहा पोइ ख़बर पई कैमरामैन जी कीअं ट्रिक हूंदी आहे सोफ़ा लॻा पिया लॻे भई मस्तु आलिशान पाण खे बंगले में चिती न भई स्टूडियो में माना कीअं हूंदो पोइ मां एक्टिंग करे ॾेखारी के दट बोला ना सबको एक्टर बनना है हाणे के छा हुजा त मां छॾे करे हलियुसि
जी आपने लिखा है कि मुखा सवाल पूछिए भाई आप कितनी पिक्चर देखते हैं? और जो हर 3 दिन के बाद, जी 3 दिन के बाद, वो जो वहाँ गांव है ना, 3 दिन में पिक्चर पूरी हो जाती है और फिर दूसरी नहीं लगती है। और जी पर आपने लिखा है आपके पिताजी कंपाउंडर हैं, इतने पैसे नहीं हैं, तो आप हर 3 दिन के बाद पिक्चर कैसे देखते हैं? तमाशे बात। मैडम मैं भी इंजेक्शन लगाना जानता हूँ।